हाणे कम पक्को आहे, रुगो मुनासिब वक्त जो इंतज़ार आहे। जे वो वक्त आयो तो मूसा खान जो कम पूरो ॾिसंदी। अब्बा हाणे असांखे जल्दबाज़ी का न पर सोची समझी कदम खणणो पवंदो। जेकॾहिं असां पहिरें जीअं जल्दबाज़ी कई न पोइ त असांजो मौत पक्को आहे। ना मां मरन असांजा दुश्मन। सालू पिट पर खे त लॻई घर खे। माई तूं हिन घर जी वॾी आहीं, इन्हीअ करे तुंहिंजी इज़त कयूं था। इन जो इहो मक़सदु न आहे त असां तोखां डिॼूं था। जंहिं वक़्तु असां पीउ ऐं धीउ गॾिजी वेहूं था तूं मथां टंगजी बीहीं थी। सालू जेकॾहिं मां हिते अचां थी न त तव्हांखे नसीहत करण जे लाइ। हा असां राति जा ॿार आहियूं जो तूं नसीहत करण लाइ अचे पई। दादली तव्हां त ॿई ॿारनि खां बि परे आहियो, हर वक़्तु ॿियनि जे लाइ बुरो ई सोचो पिया। माई छो अची असांजे गाटे में लॻी आहीं, हितां डरण जी कर। छा डरण जी कयां? छो को मां तुंहिंजे घर में बीठी आहियां? कल्ह को ॾींहुं उहो तव्हां खां विसरी वियो आहे। दर दर जा धिका खाईंदा पिया वतो। मां ई आहियां जो तव्हांखे मूसा खान खां माफ़ी वठी ऐं हिते रहायमि। सालू चङनि वीचारनि सच चयो आहे त कुते खे कॾहिं गे हज़म थियो आहे। माई बस बाबा बस। नथो चवां त अखियूं हेठि कर ॻाल्हाए। बाबा हीअ इहो ई त चाहे पई त तूं हिन मथां हथु खण ऐं हीअ मूसा खे रोई दहा ॾे त जीअं हू तोखे हितां हवेली मां कढी छॾे। अम्मा ॻाल्हाइण जी बि का हद हूंदी आहे, पर ही माई सभु हदूं लताड़े निकिरी वई आहे। सालू हदुनि खां त तूं अॻिते निकिरी पियो। बस हाणे बस असांजे मथां महिरबानी कर, तूं हितां निकुर। न तूं पंहिंजी बेइज़ती कराए न ई असांखे होश मां कढ। ही बेइज़ती कंदो? जेकॾहिं मां ईअं सभिनी सां मुंहुं ख़राबु कंदी रहियसि त पोइ मुंहिंजी का बि इज़त न रहंदी ऐं हू 3-4 ॼणी मिली मुंहिंजो जीअण ई हराम करे छॾींदियूं। इन्हीअ ई करे मूंखे अमीना जी हेठां ई करणी पवंदी। जे अमीना मुंहिंजी थी वई त पोइ सुहिणी ऐं सोनीअ खे मुंहुं ॾियणु अमीना जे लाइ का बि वॾी ॻाल्हि न थींदी। हाणे अमीना खे पाण सां मिलाइणो ई पवंदो। छापी सोची किथे नवे लिखे बम साउडान जो इरादो त न थई न? अचु वे वे बिठी छो आहे? अॼु पहिरियों चक्कर मुंहुं सही करे ॻाल्हायो अथई। दिलि ख़ुशि अथई या दिलि में का ॿियाई अथई? जेकॾहिं दिलि में ॿियाई अथई न त कढी छॾ। अमीना सां जंहिं बि आकड़ कई आहे न उनजो गाटो मरोड़े ई मरोड़े। न मुंहिंजी भेण, मां हाणे तोसां ॿियाई कंदसि। पोइ एतिरा ॾींहं बुथ छो सुॼाए वती पई? अमीना असल में ॻाल्हि इहा आहे त इहा पंहिंजी छोरी न आहे सोनी। हा हा सदको वञे। मां चाहियां थी त मुंहिंजे भाउ सोढे साने जी शादी थी वञे। इन छोरी जो भार तुंहिंजे सिर मथां त नाहे। जी उमिरि वञे थी गुज़रंदी, जे 5 साल बाक़ी ॿिया गुज़री विया न त हिन सां केरु शादी कंदो? जेकॾहिं न जन्नत खे 80 साल में को घोट मिली थो वञे त सोनी जी उमिरि ई कहिड़ी आहे? तूं परेशान न थी, जंहिंजी छोरी आहे उहे परेशान कोन्हनि। तुंहिंजे मथां कहिड़ो भार आहे? मूं मथां भार वधी नाहे वियो। असल में मुंहिंजो भाउ न छोरीअ खे चाहे थो। तोखे शायदि इन ॻाल्हि जी ख़बर नाहे। पहिरियां इन छोकिरीअ जो मुंहिंजे भाउ सां चकर हुयो। किथे तूं इहे चकर वारा त कम नाही कंदी? वॾी का बस हाणे बस, मता को वात मां ग़लति लफ़्ज़ कढियो अथई। अमीना सां जंहिं बाकड़ कई आहे न इनखे मां तिली ॾींदे देर न कंदी। हाणे तूं मूंखे पंहिंजी भेण सम्झ। ठीकु आहे मुंहिंजी भेण, हींअर त मां वञी आराम थी कयां, पोइ इन ॻाल्हि खे सोचींदासीं। जेकॾहिं छोरी राज़ी आहे न अदा साईं खे चई ॿिन्हिनि जा टकर हणाए ऐं मिलाए छॾींदासीं। वॾी ॼाइण माई आहे, जे सचाईअ ते चढ़े त पोइ देर ई कान लॻंदी। ईअं थिए थो त पोइ अदा जो बि भलो थी पवंदो। बंदूक लॻई, तूं हितां कॾहिं तो वापसि थी?
मनो मां जेसी ताईं हिते भंग में रंग न मिलाईंदुसि तेसी ताईं वापसि वञण जी ॻाल्हि ई न कर। अञा त चङो चोखो तो मिलाई, पर जॾहिं न इगड़िन ते गुज़ारो थियो पोइ बि सम्झां थो त कोन निकिरंदे। मनु तुंहिंजे ऐं मुंहिंजे खाइण सां दिलावर खुटण जो न आहे। अरे हो मोलाई मुड़ुसु आहे, खुटण जो ई न आहे। बाक़ी तोखे ऐं मूंखे खाइण महिल कुझु शर्म अचणु घुरिजे। मनो मूंसां घणो फिरी नथी त निड़ीअ ते लत रखी अहिड़ो त भंग में रंग मिलाईंदोमांइ जो। तूं मुंहिंजी निड़ी ते लत रखंदे तूं। मुड़ो मुड़ो अब्बा मुड़ो यार छो पिया पंहिंजे मथां माण्हू खिलायो, छो पिया खिलायो? रमू ॾिस मां त माठसि पर ही न जेको अजायो तो भंग में रंग मिलाए। भंग में रंग न आहे, सच थो चवां। बस हाणे बस जॾहिं न सीने वारो डम डम जो कारतूस आयो मां त इहो अंदर जो पूरो बारदानो ॿाहिरि किरंदी वञे। मार हे त को होश खाई ॿाहिरि आहे। हिकु दिलावर खान जो भेणी वो, ॿियो असीं दिलावर खान जो सालो। माण्हू चवंदा छा ते अटकिया? हिकिड़े मानीअ जे गिरह ते। अड़े फज़ीलत सिखो फज़ीलत। माण्हू ॾिसी खिलंदो, टोकूं कंदो, न वेठो पाण में। बस हाणे बस तूं बि घणो न ॻाल्हाए, वॼाए न तुंहिंजी बि धमाल। मूं ते जेतिरी वणई सोचण त कर, जेतिरी वणई धमाल वॼाए। मां टुटण जो न आहियां, रमू बि रबड़ा रबड़ इंघंदो ज़रूर टुटंदो कॾहिं बि न। बंदूक लॻई मां वञी थो आराम कयां, बाक़ी हिते वेहण पंहिंजी ॾाढ़ी पटाइण आहे। चङो थो करी उत सिखो वञी बिस्तरो वटि। अचायो खामगा अछी ॾाढ़ी में वॼा इहे पकड़ बि पटाए भींग के में भींग। अजायो तो हिते वेठो भंग में रंग मिलाए। अरे ने गुलाम कादर केंदा ते में को आख्या न तू डूड़ी हा जा खाली कर सा बतई पुष्टा बरदा जा खाली कर नती है मैं कहना उधर ते मार छोड़े साईं। अज रात मोलू मां निकरी अज रात क्यों मैं कहना मिले खाली करे मिले न त राजा दे पटके लसन उधर ते इहो मोलू इहो इन जे करे दरअसल ॻाल्हि इहा त सतावड़े ते वञा न सो चवंदा आहिनि त कुंवार खे तारनि जे छांव में वठी वञिबो आहे। अरे रे गुलाम कादर तेरे लाइ त पहला दफा सतावड़े ते पर 7-8 दफे सतावड़े कर चुकी है उधर ते तेरा दिमाग खराब तो वजी खबर पई है के मोलू गाल बुध गुलाम कादर ये अखी फाड़ में को न देख मैं इमले दा अमले तेरे घर हल बारंदा क्यों बेकन लिखते यो कानून बानू तेरा कौन वे छियासी उधर ते मोलू दुस गैरत जो मसलो आ तू वरी गाल एड़ी तो करे जो। अरे रे थुला ते के नहीं गैरत ही न तुम्हें गुजा खाली कर देने उधर ते डोकर हराम थे ना जय में न त अज रात मां घर खाली करे वेंदुस ए वनी अधी खेना जे घर रहंदुस। आज आखिरी दफा मैं ते वखे ना पिया अपनी जाल को खिन आई मिले दा मिले निकल वंज जे न तो मैं तेरे घर आन टिक पोसा उधर ते बुधा छोड़ई भली घर च जन्नत सुती पई होवे पर मैं आखे ना भिके रे गठे समी मैं आखे ना मैं गुजा खाली कर दे न तिथा राजा दे पटके ला सने राजा दे उधर ते मैं बुधा छोड़ई। हां अरे जीस अल्लाह भलाई कंदो वनी तो मां भी अधी खेना सा गडो रहा। खैर आजे सिर जे खैर बचे बाई घर में निकरी वई आ त असली घर ही ठरियो पियो कन ठरी पिया कुछ तो सुख जो साह खणजे। अदी घर वीरान आहे थी वियो वीरान नाहे थी वियो अदी जॾहिं जन्नत घर में हूंदी त सॼो घर भरियल भरियल न लॻंदो हो। आदा आखिर त मैं हुई मैं अधो घर जो विलारियूं वेठी ही अधो घर जो हाणे उन जे वए खां पोइ ॾिसे नथो पियो। हाय हाय केॾो त सुकून लॻो पियो आहे कन ई ठरिया पिया आहिनि अते हे चिक 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 सुकून किथे अदी मूंखे त हाणे हिन घर में असुल मज़ो ई कोन थो अचे। अदा जे तोखे हिते मज़ो नथो अचे त वञी रहो रहे गुलाम कादर ऐं जन्नत सां गॾु सॼो ॾींहुं पियो नौकरनि वांगुरु भाॼियूं भुतियूं आणे ॾी चानी अथियो हिते हिकिड़ी खट खाली थी पवंदी। न अदी न मां हुते कोन वेंदुसि पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध जन्नत खे वठी हिते अचे रहंदुसि। हाँ कन खोले ॿुधी छॾंदा जेकॾहिं तो इहा ग़लती कई आहे त पोइ तूं पाण ॿाहिरि हूंदे दर खां जन्नत अंदर हूंदी इहो बि यादि रखजांइ निकिरणो पवंदी हिन घर खां। हाँ निकिरणो पवंदो छो कोई घर तुंहिंजो आहे छा रुगो?
चए छा थो पियो मस वञी दिमाग़ ठरियो आहे हे वरी सोहणो शहज़ादो वेंदो उनखे बेमपरीअ खे वठी अचे हिते विहारींदो साॻो ई मथे में सूर मां वठी ईंदुसि तूं वेही ॾिस त कीअं जन्नत खे वठी अचे थो हिते मां रहां हाँ चए छा थो तूं बि यादि रखजांइ पोइ जे मां तोखे खट घिटीअ में न रखी ॾिनी न त मुंहिंजो नालो बि खैरा न आहे खैरा अदी जेकर न तो मुंहिंजी खट घिटीअ में रखी त आराम सां सुम्हण मां बि तोखे कोन ॾींदुसि छो जो मां बि तुंहिंजो भाउ आहियां चिबड़ भाउ जेकर न तूं खेर आहीं त पोइ मां बि तुंहिंजो भाउ आहियां चिबड़ तूं खैरा सां खौसंदे हाँ तूं वरी चिबड़ सां थी चढ़ी मां चवां थी तर हितां जे न वञा त पोइ मां तूं बीह त तुंहिंजा त पुठाड़ा सेकियां मुंहिंजो त जे मां वञा त पोइ वञ न तर न बीठो छो आ त पोइ कन खोले ॿुध त पोइ अॼु राति मां जन्नत खे दुल्हन शरण सां जे हिन घर में न वठी आयुसि त मुंहिंजो नालो मटाए छॾिजांइ वड़ो थई सहणो दुल्हन शरनाइन सां त जन्नत खे मोटाए पोइ तूं बि यादि रखजांइ अदा खट तुंहिंजी बि घिटीअ में हूंदई हेॾे पैर न पाइण ॾींदीसांइ निभागो हा सीरियस मां हिन अलाए छा थो ॻाल्हाए अलाए छा थो जा बोले करे त जेल थो पर पोइ मिड़ई दारू थो कजे नजीब छा थो सम्झी ये में हूं मोटंदियूं जा न और हाणे ये में हूं किथे छु मोटन छा खान में हूं फबाए वेंदो मोर बेहूं वयूं अलाए कॾहिं जो गुस्सी अञा उन्हनि में आसरो नजीब छा थो सम्झी ये में हूं मोटंदियूं जा न मोर हाणे ये में हूं किथे छु मोटन छा खान में हूं फबाए वेंदो मोर बेहूं वयूं अलाए कॾहिं जो गुस्सी अञा उन्हनि में आसरो मोर छा आहे चङो हाणे वात न पट रेस पंहिंजी भॼ भॼा में आहे तूं वञी ज़मीन जो ख़्यालु रख छा मां वेंदुसि तो मथां कहिड़ो ॿार आहे अचे रेस त ॿुधायांसि थो मूंखे पक आहे त मूंखे सुकून सां वेहण कोन ॾींदी पहिरियां वञी ज़मीन तां चकर ॾेई अच पोइ हिते अची मर वञा थो वञा रेस खे न चइजांइ त मोर ज़मीन ते न वेंदो आहे रेस चई आहे हिननि जे मथां नज़र रखां ऐं ही चवंदा हितां खिस्क मां बि अधु मोर अधु कारो कांव आहियां ईअं हिननि जी पचर कीअं छॾींदुसि नजीब ही वक़्तु आहे कुझु करण जो न सालू न अञा पूरे वक्त अचण जो इंतजार कर हिन खां वधीक कहिड़ो वक़्तु ईंदो हिन वक़्तु रेसिंग खान जी दुश्मनी उरूज ते पहुती आहे ऐं तूं थो चवीं त वक़्तु न आहे आयो अञा त जांच ऐं ॻाल्हियूं पियूं हलनि जॾहिं हिक ॿिए जे मथां हथियार सिधा थिया न पोइ पूरो वक़्तु ईंदो मूंखे कोन थो लॻे जो हिक ॿिए जे मथां हथियार सिधा कनि सालो तूं वेठो ॾिस त कीअं था हिक ॿिए मथां हथियार सिधा कनि जेकॾहिं इन ॻाल्हि खां अॻिते न वधे त पोइ सब्र कर सालो सब्र कर इहा न चिणग जेका दुखी आहे न त इहो मच ज़रूर मचंदो पोइ देरि न लॻंदी मच मचण में ख़ुदा कंदो तमामु जल्द बि भड़ थींदा ऐं पोइ तूं वाइदो न विसारजांइ सालो मां वाइदे तां कोन फिरंदुसि तूं रुगो थोरो सब्र कर ऐं पूरो वक़्तु अचण ॾे पोइ ॾिस त ही नजीब कहिड़ो कमाल थो करे बीठुम बि सही ॻाल्हियूं बि ॿुधम
पर चई अलाए छा विया रेस बि मूं मथां नाराज़ थींदो आहे मुंहिंजे दिमाग़ में का बि ॻाल्हि नथी वेहे हाणे रेस खे छा ॿुधाईंदुमि अदावड़ा मूसा खान सही तो चए इहो ई वक़्तु आहे खान जी निड़ी जे मथां नह रखण जो जेकॾहिं असां अञा बि ख़ामोश रहियासीं इहो मूसा खान मां जान छॾाए वेंदो वरी अची असांजी ज़मीन मथां कब्ज़ो कंदो हाकिम खान असांजी ज़मीन का वाण के क्लेम मुखयल कान्हे जो खान जी कब्ज़ो कंदो अबन ॾाॾनि जी मोरसी मिल्कियत आहे असांजी जेका असां पंहिंजे खून पसीने सां आबाद कंदा पिया अचूं खान केरु थींदो आहे जो ईअं अची असांजी ज़मीनुनि ते हर वधंदो असां ख़ामोश थी वेंदासीं हरगिज़ न दिलावर खान जंहिं माण्हू जो अॻु न पुठ जंहिंजो न को दर न को घर उहो कंहिं महिल बि कुझु बि करे सघे थो इन खां पहिरियां जे उन जो विखूं असां तरफ़ वधी वञनि अहिड़े घर दिमाग़ खे रोकणु तमामु ज़रूरी आहे उन जे लाइ मूं त अहिड़ा ॾावण तयारु कया जे तव्हां साथ ॾिनो अहिड़ो फासाईंदोसांसि जो सॼी ज़िंदगी उन मां निकिरी कोन सघंदो वरी बि इहो चवंदुसि त तव्हांजो साथ ज़रूरी आहे अदावड़ा छा था सोचो जेकॾहिं हिन वक़्तु बि असां चार चङा पाण में गॾु न थियासीं चार न हाकिम खान सिर्फ़ टे सम्झो टे हाकिम खान ॾिस न बहादुर खान ते असां पहिरियों बि ज़ोर रखियो पर उन असांजे पासे में ॾिठो ई कोन हुन पहिरियां बि खान जो साथ ॾिनो ऐं अॼु बि हू खान जी धुर बणियो बीठो आहे हू खान सां कॾहिं बि कोन पिटाईंदो मूसा खान तूं घबराए न मां बहादुर खान सां अॼु ई ॻाल्हायां थो आणियूं था खान खे ॻाल्हियुनि ते जे खान ॻाल्हियुनि खां इनकार कयो त पोइ असां बि तव्हां सां गॾु हूंदासीं दिलावर खान मूंखे बि तव्हां मां इहा ई उमेद मूसा खान तव्हां छा था सम्झो जो असां तव्हां जहिड़े रहिस खे छॾे हिकु रोल जो पासो वठंदासीं बेफ़िक्र थी वञो मूसा खान अल्लाह भलाई कंदो असां तव्हां सां गॾु आहियूं तव्हांखे अकेलो कोन छॾिबो अम्मा वॾी ए सतावड़े ते आए न अड़े हेॾे तूं हिन घर में छो आयो आहे तोखे अंदरि अचण जी इजाज़त कंहिं ॾिनी असुल ॻाल्हि ईअं आहे जो घोट ऐं कुंवार ॿई घिटीअ सां पिया अचनि मूं सोचियो दिनी सवाब जे कम में ॿ क़दम मां बि खणी थो अॻिते वधायां जो नेठ मां बि त शादी कंदुसि न पोइ गुलाम कादर मुंहिंजी बि ख़ुशियुनि में शरीक थींदो अच्छो मोहा तुंहिंजो बि त गुलाम कादर जो बि पहिरियों तूं निकुर तूं त पोइ मां हिननि खे ॾिसां थी चङी तरह खैरा छो खणी होश मां निकती आई कुछ तो ख्याल कर हेॾे त माई हिन घर में तुंहिंजी कहिड़ी मां वेठी आहे को पीउ भाउ वेठो आहे जो सतावड़े करण जे लाइ हिते अचे पहुती आहे मुझे भाउ जो घर त आहे न इहा ॻाल्हि न कर चिबड़े तूं मुंहिंजो त भाउ आहीं न भाऊ हा भाउ चई सघींदो पोइ ॾिस पंहिंजी भाॼीअ जी इज़त छो नथो करी मां चवांव थी हितां निकिरो हितां इहे रिश्तेदारी वञी ॿियनि सां गॾियो अम्मा वॾी जेकॾहिं आया आहिनि न अॼो किरात इन्हां जी इज़त कर अॼो किरात रहण ॾेवी ने बाक़ी सुभाणे पीछे देखसूं हा खैर
ॿाहिरां जेसर ॾेखार हुजे आया आहिनि त भली कनि पंहिंजो अछो मुंहुं बाक़ी सुबुह असां हिननि जी ॼञ मां चङी तरह कढंदसि मुंहिंजो बेहूं निकिरी वियो आहे ऐं नजीब खे का परवाह ई कोन्हे पते तो घुमंदो इहो आहे किथे बाबा साईं इते ही आहे इते इहो आई सालू पाण में अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं था वेठा कनि जॾहिं न तोते नज़र थी पए न असां गुम थी था वञनि छा थो चई सालू सां सलाहूं जी बाबा साईं जी मूंखे उतां खां मां ॿाहिरि कढी पाण में अड़े तोखे चयो हो त उन्हनि ते नज़र रख बाबा साईं नज़र ऐं ॿई कन उन्हनि जे मथां आहिनि पोइ छा ॾिठी छा ॿुधी बाबा साईं अहिड़ी ख़ासि ॻाल्हि कोन हुई पोइ बि इहो सालू ऐं नजीब मेरे कहिड़ा तूं मुंहिंजे खिलाफ़ अरे सॼा कन भरियां अड़े बाबा छॾ तूं हिन मोर खे हिन जो त कम ई गिला करणु आहे हुनजी गिला हुन सां हुनजी गिला हुन सां पर तूं इहो त ॿुधाए जांच करे आए अरे सर हाणे जांच कहिड़ी कयूं मेहूं त कुसिजी वियूं मेहूं कुसिजी वियूं त पोइ छा माठ करे वेचे सर ॾींहं ॾिठे जो मेहूं खाई थी 10 शायदि मथो बीहंदसि या छिकरायोसि फैसले में या करायोसि लाकअप पाड़े पेर ते अची वेंदो हुनजो बि बंदोबस्तु करे आयो जेकॾहिं ॾे थो मुंहुं त ठीकु आहे न त हमेशह हमेशह लाइ जेल में बंदि कराए छॾींदो